नाज़रीन, सेवण वेझो हथियारबंदनि फायरिंग करे हिकु ॼणे खे क़तल करे छॾियो आहे। गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि के बुर्दी। जी के छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ॿुधाईंदुमि। सेवण वेझो ॻोठ सहता सेच जा रहवासी आहिनि मोहम्मद अली सहतो ऐं गुलहसन सेच पंहिंजे बूबक ऐं जेको रोड ते बीठल हुया त नामालूम मोटरसाइकिल सवारनि जे ॿुधाए था वञनि ॿ ॼणा हुया, उन्हनि फायरिंग करिणी, जंहिंजे नतीजे में नौजवान गुलहसन सेच उहो जेको ॿुधाइनि पिया त थड़े ते फोती हो ऐं मोहम्मद अली सहतो आहे उहो ज़ख़्मी थी पियो आहे। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत जेको फोती आहे गुलहसन उनजी लाश ऐं ज़ख़्मी नौजवान मोहम्मद अली खे फौरी तौर सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त फोती जो लाश बि सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में पियल आहे। ज़ख़्मी जी जेका ज़ख़्मी बि अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट मुंतक़िल कयो आहे, उनजी तिबी इमदाद जारी आहे। त उन्हनि जे वारसनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त ॿ नामालूम नौजवान जेके ॻोठ खां ॿाहिरि बूबक रोड ते बीठल हुया त नामालूम माण्हुनि जेको सो फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में जेको सो गुलहसन फोत थी वियो आहे। ॿियो मोहम्मद अली ज़ख़्मी जंहिंखे सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट मुंतक़िल ऐं ॿियो वारसनि चवणो त असांजी कंहिंसां दुश्मनी कोन्हे ऐं को कंहिंखां असांजी ज़ाती रंजिश बि कोन्हे। हीउ जेको मामिलो पेश आयो आहे इन असांखे गिनती में विझो आहे, इन बाबति असां ॼाणण जी कोशिशि था कयूं त असांखे कारण मालूम नथी थियनि। जॾहिं त ॻोठाणनि इहो बि ॿुधायो पिए वारसनि त 1 कलाक जे गुज़रण बावजूद उते जाइ वारदात ऐं सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जेको बूबक पुलिस आहे उहा हिन वक़्त ताईं न पहुती आहे, न की का गिरफ़्तारी अमल में आहे, न का जांच थी सघी आहे। जी के महिरबानी अवां जी।